साहब न विकड़ा ये कार विकड़ा तोखे इहो पेट में सूर आहे त माना न तोखे इहो आहे त वॾेरो माना जी गॾ गाड़े ते घुमे तूं पोइ राज़ी थींदे अरे यार भाउ हेॾे ॾिसो पंहिंजा नी मां पूरा ई कयां थो जो बच्चा पैसा बच्चा वो भी तुझी घरवारी जे लाइ को वॻो मतलब लीलामी आहिनि थोरा ॾसजा न कंहिंखे असीं पहिला मिलंदा लीलामी उहे वठी ॾींदो मां पोइ हुते न चइजांइ त माना लीलामी आहिनि तूं चओ मां सिबरायो तूं आयो हा ॻाल्हि ई थोरी हाँ हाँ ख़बर आहे सुभाणे ईद आहे बाबा ख़बर आहे मां शाम जो पहुची वेंदुमि घर तव्हां दिलि जाए कयो वॾेरे जेको आहे सो भुतार साहिबु मूंखे कपिड़ा बि वठी ॾिना आहिनि जूता वठी ॾिना आहिनि पीउ जे लाइ माउ जे लाइ तव्हां हओ बाबा तव्हांखे तुंहिंजे लाइ बि शॉपिंग माना पूरे ख़ानदान जी मूंखे शॉपिंग कराए बसि हाणे अचे जीअं मां चवांसि थो त शाम खणी ईंदो जीअं मूंखे खणी ॾिनई सामान तीअं मां सभु मोकल वठी करे ईंदुमि हलो मोकल हा ॾिनी अथसि बसि सामान मिले मां तव्हां वटां ठीकु आहे न ओके ठीकु आहे बसि हा बि निकिरण वारो आहे बसि मां दुकान ते मोकिलियांव घर वारा बाबा वेंदा माना रुगो पहुच अब अञा भला न उगी थी छा गाॾी न साईं उगजी वई आहे हे त बसि तव्हां देरि कई त पोइ मां थोरो ई कयो पई तोखे जॾहिं ख़बर बि आहे त मुंहिंजा ॿार जेको आहे एॾा एतिरा त माना ॾुखिया आहिनि एतिरा त ॾुखिया आहिनि छापिंग जे लाइ मूंखे दिमाग़ु ख़राबु करे छॾियो अथऊं सुबुह खां वठी चवंदा छापिंग करा हाणे मां काॾे वञा ज़मीदार माण्हू मूंखे जेको आहे ज़मीना संभालणी थी पवनि माण्हू संभालणा था पवनि नौकर संभालणा था पवनि कुता संभालणा था पवनि मुंहिंजो मतिलबु आहे त सॼो घर जो ज़िमो मुंहिंजे मथां आहे न हाणे मूंखे जेको आहे जल्दी वञिणो आहे अॻ में बाज़ार मां पंहिंजे ॿारनि जे लाइ लटा कपिड़ा जूता धूड़ चूड़ियूं आहिनि को छा आहे साईं वरी छा थियो बाज़ार वेंदव न हा त बाज़ार वेंदुमि मूंखे छा कते वेंदुमि छा न साईं असल में साहिबु ॻाल्हि इहा आहे असल में माना ॻाल्हि इहा आहे नकुल बि आहे मूंखे देरि छो थो कराए बाबा ॻाल्हि छा आहे छा मसइलो ॻाल्हि आहे त सुभाणे ईद आहे हा इहा त सभिनी खे ख़बर आहे न कल्ह 29 हुयो त छक हुयो जुड़ बि न हुयो पर पोइ बि छक हुयो है न उहो बि छक भॼी पियो हा 30 पूरा थी विया न अलाह जी महिरबानी थी न हा जंहिं रखिया हुन जा पूरा थिया न असां जहिड़नि जा त मुंहिंजा मतिलबु आहे त बहरहाल सुभाणे ईद ख़बर आहे मूंखे उहो त मोकल त तव्हां ॾिनी आहे उहो त मां शाम वेंदुसि त पोइ बाक़ी जेल में बि जाए छा न मोकल ॾिनी आहे न उहो तव्हां कपिड़ा चया पियो न तव्हांजे लाइ वरिता आहिनि फैमिली जे लाइ अबे जे लाइ अम्मा जे लाइ जूता वूता सैंडल वरिता आहिनि हा त मां पंहिंजे अबे जे लाइ वरिता आहिनि पंहिंजे अबा अम्मा जे लाइ वरिता आहिनि पंहिंजी घरवारी जे लाइ वरिता आहिनि ॿारनि लाइ वरिता आहिनि ॿियो छा भला न साईं मुंहिंजी फैमिली जे लाइ तव्हां वरिता आहिनि तव्हां चयो शाम मां तव्हांखे खणी ॾींदुसि पोइ ॻोठ वञिजो हाणे अच्छा तुंहिंजी फैमिली जा आहे न तव्हां चयो वठी आयो अच्छा मां चयो तव्हांखे जेको आहे वठी ॾींदोमांव ईअं चयो न त वठी ॾींदोमांव वरिता न आहिनि अञा न आहिनि बहरहाल मां त चवां थो हिकिड़ो कमु कर थोरो मूंखे पंहिंजे बि हाली भातियुनि मूंखे परेशान करे छॾियो आहे तकलीफ़ में विझी छॾियो अथऊं ऐं पैसा बि जेको आहे सो माना हाणे थोरा पोइ वञी पिया आहिनि मुंहिंजा अॻिली ईद ते मां तुंहिंजे अबे खे अम्मा खे सभिनि खे वठी ॾिना न तुंहिंजे बचनि खे वठी ॾिना तुंहिंजी घरवारी खे वठी ॾिना मां तोखे बि वठी ॾिना अॻिली ईद ते वठी ॾिना न अॻिले साल में त हाणे उनखे इस्त्री कराए मिड़े कमु हलाएसि वरी अलाह मालिक मथां वरी वॾी ईद अचे थी न बाकरी उसई वारी पोइ उन ते वरी मां तोखे वीह बि सॼे लाइ वठी ॾींदासीं ओ तुंहिंजो मां सॼे भातियुनि लाइ खपनि बि वठी ॾींदोमांइ ॿियो छा भला मुंहिंजो मतिलबु आहे त लटा कपिड़ा मूंखे हाणे देरि घर जो फोन आई घरवारी ॻाल्हायो त चई भुतार पोइ मां सां ॻाल्हायसि मूंखे नंबर हणी ॾे मां सम्झायां ग़रीब माण्हू माइनि सां न ॻाल्हाईंदा आहियूं तव्हां बाबा जो तोखे ॾिस नथो यकीन अचे त मां इहा थो ॻाल्हि कयां मुंहिंजो अदी आहे भेण मां सम्झाया हुनखे त अॻिली ईद वारा पिया त मां उन्हनि खे थोरो इस्त्री घुमायोसि इस्त्री घुमाईंदुसि त ओॾे जा ओड़ा थी वेंदा कंहिंखे कहिड़ो ख़बर त हेर जा वतल आहिनि जा पर जा वतल आहिनि भला कमु हलाइणो आहे न हाणे ईअं त ॾिसो न जेको कुतनि खे मानी थो खाराए उन नौकर खे बि वठी ॾियां हा जेको सो ओॾे ॿुहारी ॾींदो आहे उनखे बि वठी ॾियां ऐं जेको गेट खोलींदो आहे उनखे बि वठी ॾियां बहरहाल सभिनी खे जो वठी ॾियां त मां पंहिंजा भाती उघाड़ा घुमाया अचां अबा हाली गुज़ारो कयो मथी ईद ते मां तोखे चवां थो न छुटी मां कैंसिल कयां साहिबु न पोइ विकड़ा ये कार विकड़ा तोखे इहो ई पेट में सूर आहे त माना न तोखे इहो आहे त वॾेरो माना जी गॾ गाड़े ते घुमे तूं पोइ राज़ी थींदे अरे यार भाउ हेॾे ॾिसो पंहिंजा नी मां पूरा ई कयां थो जो बच्चा पैसा बच्चा वो भी तुझी घरवारी जे लाइ को वॻो मतलब लीलामी आहिनि थोरा ॾसजा न कंहिंखे असीं पहिला मिलंदा लीलामी उहे वठी ॾींदो मां पोइ हुते न चइजांइ त माना लीलामी आहिनि तूं चओ मां सिबरायो तूं आयो हा ॻाल्हि ई थोरी जेकर न पैसा न बचा न पोइ मां बि न बचंदो मां ईअं न कर बाबा मूंखे त घरवारी मारे छॾी थी तूं हे हवाल हयां पोइ मां तव्हांजी गाॾी हे केरु साफ़ कंदो अड़े बाबा नाराज़ न हेॾे हेॾे बाबा हाणे तोखे वठी था ॾियूं भला पोइ असां पंहिंजनि भातियुनि खे थोरो खणी पोइ हिते कयूं था को मसइलो न आहे हाणे ईअं कर बाबा हाणे ईअं कर हाणे तूं हल मूंसां गॾु मां खण त वरी मां वेसारो माण्हू आहे मूंखे ॻाल्हि वेंदी विसरी तूं वेह
अॻ में हली करे तुंहिंजे बचनि जा ॿारनि जा लटा मां कपिड़ा जूता हर शइ वठी थो ॾियां तोखे, पोइ मां पंहिंजे वठां थो छे न चे। असां जहिड़ा अमीर जेको आहे ग़रीबनि जो ख़्यालु न कंदा त ॿियो केरु कंदो साईं। हाणे नौकर बि त बचो थींदो आहे न साईं। हा हाणे मां पंहिंजे बचनि खे चूड़ियूं वठी ॾियां, पादर वठी ॾियां, वरी साईं उहे मूंखे लॻे मुंहिंजो मतिलबु आहे त घरवारी खे वठी ॾींदो त मूंखे हणंदी। बहरहाल पंहिंजे नौकर जो बि ख़्यालु कयो, उनजो बि असां ते हक़ु आहे। हाणे हे त मूं वटि रहियो पियो आहे, ॿार बचा छॾी वेठो आहे न। हा हाणे हेॾे बचड़नि जी खे ॾिसो, उघाड़ा नांगड़ा वचड़ा वचड़ा घुमंदा। हा पोइ असांखे कहिड़ी दुआ कंदा, बददुआ कंदा न साईं। त असांजो अबो हिकिड़े वॾेरे वटि कमु करे पियो, उन कुझु बि न ॾिनो। हा पोइ उहे असांखे बददुआ कंदा, असां रुली वेंदासीं। हे हथ था ॿधव की ग़रीबनि जो मिस्किननि जो ख़्यालु कंदा कयो। पहिरियों उन नौकर खे बचे खे कुझु वठी ॾियो, उनखे लटो आहे, कपिड़ो आहे, ईद जी ख़र्ची आहे, जेको बि आहे उनखे घर रवानो कयो त उहो ख़ैर सां ईद करे मोटी अचे। पोइ वरी ख़ुशि थींदो त हाणे दवायूं कंदो, तव्हां अञा आबाद थी वेंदव। हाणे अगरि हिकिड़ो मिंट साईं माण्हुनि खे सम्झायां, माण्हू अॼुकल्ह घटि सम्झनि था। त तव्हांखे अगरि 100 जरेबा त 200 जरेब थी वेंदव, 200 जरेबा त 2000 जरेब थी वेंदी ग़रीबनि जी दुआ सां। बाक़ी अगरि ग़रीबनि जी बददुआ लॻी कसम ख़ुदा जो, इन 100 जरेबा मां 1 जरेब बि न बचंदो। मां खोड़ ॾिठा आहिनि पिन ते, अलाह जे नाले ॾे बाबा, ओ अलाह जे नाले ॾे बाबा, मां बददुआ न खणंदुमि छो त मूंखे पिनणु न ईंदो आहे। बहरहाल पंहिंजे नौकरनि जो गद में वधि ख़्यालु कयो। त तूं वेह पुटु होॾे गाॾी में वेह, हलूं था, तोखे हाणे वारे कपिड़ा वठी थो ॾियां, अॻ में तुंहिंजा पोइ मुंहिंजा, सही आहे। अब ॻाल्हि ॿुधो, जो तव्हांखे असांजो वीडियो भलो लॻो आहे, असांजो मैसेज तव्हांखे चङो लॻो आहे, वाक़ई ईअं थिए थो ऐं ईअं थियणु न खपे। जीअं थिए थो, जीअं मां चयो आहे उअं थिए, त पोइ तव्हां असांजे वीडियो खे लाइक बि कयो, कमेंट बि कयो, शेयर बि कयोसि। ऐं असांजो चैनल अगरि सब्सक्राइब न आहे कयो त जल्दी ख़ुदा खे मने वञी घंटी खे हणी छॾियोसि, पोइ जीअं हर वीडियो तव्हां वटि अचे पहिरियों सभ खां, ऐं सभ खां भला भला वीडियो असां तव्हां ॾे मोकिलींदा रहूं। बहरहाल तव्हां मूंखे ॿुधायो त मां कीअं थो लॻा कार में। हा बहरहाल मां ॻाल्हि ॿुधायांव सची, मां ग़रीब आहियां, वीडियो में मिड़े पढ़ाई कार जे मथां बि बनूं था वीडियो। दुआ कयो त अलाह असांखे बि अहिड़ी गाॾी ॾे। ऐं पोइ जेको आहे तव्हां ॿाहिरनि जी वीडियो ॾिसण जी महिरबानी। ऐं तव्हां जेको असांखे वॉच टाइम था ॾियो ऐं असांखे लाइक था कयो, शेयर था कयो, कमेंट था कयो, इन ई असां सारे अलाह जे आसिरे, तव्हांजे आसिरे चैनल खोलियो आहे, वीडियो हलायूं था। सो तव्हांजी असांखे मदद खपे, सपोर्ट खपे, जीअं कंदा आहियो हमेशह कंदा रहो। ऐं अलाह असांखे दुआ कयो त अहिड़ी गाॾी ॾींदो त पोइ वरी असां तव्हांखे दवायूं कंदासीं। हा भाउ हलूं था, हलूं था।